अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी सिंध जी लतीफ़े ॿोली जीअं त काल अलाह पाक सखी बाने सऊदी अरब खां वलीद हिते बि साहब जन असां अमानत मोकिली हुई 19,170 रुपया। जंहिंमां हिकु दीनी मदरसे में तव्हां ॾिठो काल त असां नलको बोरिंग समेत हणायोसीं, जंहिं ते असांजो ख़र्चु लॻो 13,850 रुपया। बक़ाया असां वटि हीअ अमानत बची आहे 5,257 भई हिते असां 60 कयो आहे हुनखे। उन्हनि मां क़ुर मजीद वठण आया आहियूं, जंहिंमां अदा ही घणा पुराणी थिया आहिनि? 18 क़ुर मजीद ऐं 32 बगदादी क़ाइदा। टोटल बिल आयो आहे 5280। 60 पिया थियनि त तव्हां 80 हीअ ॾिसो 5280 रुपया बिल अचे था। ही घणे ॾिसो क़ुरान 5280। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम साईं तव्हां एस में गिरामी कारी आकिब अली भुट्टो हुसैनी। साईं कारी साहब आकिब अली भुट्टो साहब, तव्हां मूंसां ॻाल्हि कई हुई जीअं असां सोशल मीडिया नलके हवाले सां लिखियो। जी जी तव्हां ॻाल्हि कई टांकियूं कोन हुयूं, केर असां उहे तव्हां लाइ 3 टांकियूं तव्हांजे हवाले कयूंसीं। उन खां बाद तव्हां ॻाल्हि कई त बचड़ा पढ़नि था, उन्हनि जे लाइ क़ुर मजीद वग़ैरह जी ज़रूरत आहे। असां तव्हांजे लाइ ही 18 अदद क़ुर मजीद ऐं 32 अदद असीं तव्हांजे लाइ क़ाइदा वठी आया आहियूं बचड़नि जे लाइ। उन जे लाइ असां सां ख़ासि ताउन कयो आहे सऊदी अरब जो हिकिड़ो रहवासी भाउ आहे वलीद इतेबी साहब, जी जी, जिन पंहिंजे मरहूम ॾाॾे वहीर मुनीर इतेबी साहब जे इसाले सवाब लाइ रूह खे इसाले सवाब लाइ ही अमानत मोकिली आहे 19,170 रुपया। जंहिंमां असां कल्ह ॾिठो हूंदो तव्हां वीडियो त हिकिड़ी बोरिंग कराईसीं मदरसे में 13,850 रुपया हुन ते लॻा। बक़ाया असां वटि अमानत जेका बची उन मां हीअ असीं वठी आया आहियूं 5,280 रुपया। 60 रुपया बचनि पर शाबस आहे हुनखे 5,280 रुपया। 18 अदद क़ुर मजीद 32 अदद क़ाइदा वठींदा आहिनि। जे भाउ सऊदी अरब खां पंहिंजे ॾाॾी नियत हीअ अमानत मोकिली आहे, उन लाइ छा चवणु चाहींदो? सभ खां अवल त अव्हां जो मां शुक्रगुज़ार आहियां। ऐं अव्हां जा प्रोग्राम ख़ासि हवाले दीनी जे मदरसनि सां ॾिसंदा आहियूं। शहर हुजे या ॿाराड़ी हुजे, जिथे बि ज़रूरत हूंदी आहे अव्हां उते वञी मदरसनि में मस्जिदनि में तव्हां ॾींदा आहियो। अल्लाह तबारक तआला जल शानो उन मर्द मुजाहिद मोमिन बानी खे जन्नतुल फिरदौस में बुलंद मक़ाम अता फ़रमाई, ऐं जिन उन्हनि जे इसाले सवाब जे लाइ ई हिकिड़ो वॾो अज़ीम नेमत आहे, अज़ीमुल तोहफ़ो आहे जो हुन पंहिंजे माना मरहूमनि जे लाइ मदरसे में वक़ुफ़ कयो। अल्लाह तबारक तआला जल शानहू उनजे दर्जा बुलंद अता फ़रमाईंदो ऐं उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फ़रमाईंदो। आमीन साईं, आमीन। हाणे साईं ही क़ुर मजीदनि जो टांकियुनि जो मसइलो थी वियो, उन खां अलावा कोई पैगाम ॾियणु चाहियो था तव्हां या काई ज़रूरत आहे? असां हाज़िर आहियूं। उन खां अलावा अल्हम्दुलिल्लाह हिते त काफ़ी शयुनि जी ज़रूरत आहे। अल्हम्दुलिल्लाह असां जॾहिं बि तव्हांखे चयो आहे, तव्हां हक़ीक़त इहा आहे त असां जॾहिं बि तव्हांजा प्रोग्राम ॾिसंदा आहियूं पोइ अलाह जे घर में वेठा आहियूं, ख़ुशामंद न आहे, दिली दुआ निकिरंदी आहे तव्हांजे लाइ। ऐं मां दोस्तनि खे चवंदो आहियां त माशा अल्लाह भाऊ सलीमुल्लाह तमामु बहितरीन हिकिड़ो सुठो क़दम खणे थो, ऐं जिथे बि ज़रूरत आहे मदरसे में, उन खां अलावा इंसानी जिथे बि आहे ॿाराड़ी में, शहरनि में, अल्हम्दुलिल्लाह सुठो क़दम खणी अल्लाह जे घर जी ख़िदमत करे थो, माण्हुनि जी ख़िदमत करे थो। अल्लाह ताला अव्हांखे जज़ाए ख़ैर अता फ़रमाईंदो। वलीद इतेबी जे ॾाॾे मरहूम वहीर मुनीर इतेबी जे क़बर जे मथां रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा। मुंहिंजा करीम रब हिन क़ुरान करीम सदके संदन जी क़बर मथां पंहिंजे रहम हुज़ूर फरमा। या अल्लाह क़बर कुशदी फरमा, क़बर शुदा फरमा, जन्नत में आला मक़ाम अता फरमा। पाक नबी करीम अली सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नसीब फरमा। उन मरहूम जा दर्जा बुलंद अता फरमा। बिलख़ास वलीद इतेबी जे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमा। मुंहिंजा करीम बिलख़ास भाउ सलीमुल्लाह खे क़ाबिल शिफ़ा सिहत आफ़ियत खे अता फरमा। असांजे जे रिज़्क़ में, रोज़ी में, माल में, बिचन में, ज़रगा में बरकत की हिफ़ाज़त अता फरमा। मुंहिंजा करीम ज़ालिम ज़ुल्म शदर खां महफ़ूज़ फरमा। मुंहिंजा करीम रब दुनिया जी मोतई खां पंहिंजी पनाह अता फरमा। मुंहिंजा करीम रब पंहिंजे पाक महबूब नबी करीम अलैहिस्सलाम जे सदके असांखे ख़ाली तरह पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल फरमा। बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना ला इलाहा